हर माल मुस्तफा खां वठबो वरी वरी इंशाअल्लाह मदीने। ऐं जेकॾहिं हबीबन वटों दीन जो इल्म जेको घुरे सो ज़रूर उन सां महिरबानी थी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तालिब इल्मन जे मथा मुझो लजपाल नबी वडो मेहरबान। सारी कायनात रम जो सायो थस पर तालिबन सां वडी का मेहर थस। हजरत याकूब बिन सुफियान फसवी रहमतुल्लाह अलैह इल्म पढ़ंदे पढ़ंदे साल थी विया। किथे भी को किताब ॾिसंदो हो त किल्क खणी वो कॉपी करे वठंदो हो। हिकिड़े ॻोठ में वियो ॿुधाईंदे ते हिकिड़े माण्हू वटि दीनी किताब आहे। उन वक़्त में प्रेसूं कोन हूंदो, हथनि सां लिखंदा किल्क कानी ॿोड़े वरी उन सां लिखंदा। ख़बर पई त हिते हिकिड़े माण्हू वटि किताब आहे, पैसा कोन हुजनि जो कागज़ ख़रीद करे पोइ हीअं कयईं जो हिकिड़ी गोॾस बि कांच हुयसि, उहा गोॾ ॿधई कांच खपाए उहे पैसनि जो जा कागज़ वरिती उहो किताब लिखी। इल्म जो शौक़ भॼी वियो। पोइ जेॾी महिल लिखंदे लिखंदे साल थी विया। उन वक़्त में बतियूं बिजलियूं कोन हूंदियूं। ॾींहंनि ते चिराग ॿरंदो, ॾीओ पियो टिमकंदो, उन ते सॼी राति पढ़ंदा लिखंदा। जी ईअं लिखंदे पढ़ंदे मुंहिंजी नज़र ख़तम थी वई, कमज़ोर थींदे थींदे आख़िर नज़र ख़तम थी वई। हाणे हेतिरा किताब अंबार लिखी छॾियमि, अखियूं कोन्हनि, पढ़ा कीअं? हिकिड़ी राति कंहिं किताब जे पढ़ण जी हिनखे हाजत पई, पर पंहिंजे अखियुनि जी बेनूरी जे करे किताब पढ़ी न सघियो। पोइ राति थी त मोह कयईं मदीने पाक ॾे। हबीब ने मोह करे सॾड़ो करे चए थो मदीने जा मुरसल सुनो सॾई सारा, सुनो सॾई सारा साए गुंबद वारा। मदीने जा मुरसल सुनो सॾई सारा, ओ मदीने जा मुरसल सुनो सॾई सारा। अखियुनि मां ॻोढ़ा वहनि पिया, ज़ार ज़ार रोए पियो, हबीबन करीमन खे सॾड़ा पियो करे। अल्लाह अल्लाह, उम्मती जेॾी महिल दर्द जी ताणंदो आहे उन जी रड़ रोज़े पाक में पहुची वेंदी आहे। महबूब कयो वार ॾाढो दुखनि सतायो आ, धारिया पिथिया दुश्मन पंहिंजने बि ज़ायो आ। ओ हिन तांग में तड़पा थो कयो मिठड़ा मेरे नजर तो कदे सखी के खाली न वरायो आ। हिन दुखने अंदर डुसकी रोई रात वियाणी आ, आज सखई जान में के कोन घटायो आ। ये सदींदे सदींदे रोंदे रोंदे अख लगी व्यस। ओ सुनो हबीब जे फरमायो इन्नमा न कासिम, मां वंडींदो आहियां अल्लाह ॾींदो आहे। उन सोने के सगड़ा कंदे जो सुतो आ, अख लगी त हबीबन जो दीदार नसीब थी वियो।
हबीबन जी ज़ियारत थी। साईं फरमाइनि था या याकूब लिम बकईत, ए याकूब एतिरो छो रुनो ही? अर्ज़ के मुंहिंजा सोना हेॾे ॾिसो नज़र ख़त्म थी वई। ओ मुंहिंजा हबीब मां तालिब इल्म आहियां, पढ़ा त पढ़ा कीअं? साईं फरमाए हेॾे आ, तुंहिंजी नज़र असां था चिटी कयूं, हीअं हथ मुबारक जो फेरायूं त हे अखियूं त रोशन, पर हे सीने वारियूं अखियूं बि रोशन। हाँ पो मुझे महबूब जे दीन जा तालिब इल्म थियो त महबूब जो जलवो ऐं जमाल पो मुझा सोना हबीब फरमाइनि वलन तज़ाल हाज़िहिल उम्मतो क़ाइमतन अला अम्रिल्लाह ला यदुर्रुहुम मन खालफहुम हत्ता यअतिय अम्रुल्लाह। साईं फरमाइनि था त मुंहिंजी उम्मत में हिक जमायत इल्म वारनि जी हमेशा हक़ ते कायम रहंदी। ला यदुर्रुहुम मन खालफहुम, जेको उन्हनि जी मुखालफत कंदो उहो उन्हनि खे नुक़सान पहुचाए न सघंदो। जेको उन्हनि खे नुक़सान पहुचाइण चाहींदो न, उन्हनि खे नुक़सान न पहुचाए सघंदो। उन हक़ जे आलमनि जो मददगार अल्लाह हूंदो। जो क़यामत कायम थी वेंदी, पर मुंहिंजी इहा जमायत हक़ ते कायम आहे। ॻाल्हि सम्झो, उहा जमायत हक़ अहले सुन्नत जेके हक़ ते कायम आहे, इहा जमायत अहले सुन्नत हक़ वारी राह ते कायम आहे।